नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। नारो वेझो ट्रक जे मोटरसाइकिल खे टक्कर जे नतीजे में नौजवान फौत ऐं हिकु शागिर्द ज़ख़्मी थी पियो आहे। चूंडको मोज़ल शाह रोड ते कमनि सां भरियल ट्रक मोटरसाइकिल खे टक्कर हयो। हादसे जे नतीजे में मोटरसाइकिल सवार नौजवान सदरुद्दीन ख़ासकेली फौत ऐं हिकु शागिर्द ज़ख़्मी थी पियो आहे। ट्रक ड्राइवर फ़रार थी वियो आहे जॾहिं त सोरहा पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ट्रक खे तहवील में वठी छॾियो आहे। यह ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। नाज़रीन नारो वेझो ट्रक जे मोटरसाइकिल खे टक्कर जे नतीजे में नौजवान फौत थी वियो आहे। हिकु शागिर्द ऐं ज़ख़्मी थी पियो आहे। चूंडको मोज़ल शाह रोड ते कमनि सां भरियल ट्रक मोटरसाइकिल खे टक्कर हयो। हादसे जे नतीजे में मोटरसाइकिल सवार नौजवान सदरुद्दीन ख़ासकेली फौत ऐं हिकु शागिर्द ज़ख़्मी थी पियो। ट्रक ड्राइवर फ़रार थी वियो आहे जॾहिं त सोरहा पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ट्रक खे तहवील में वठी छॾियो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। हिकु भेरो ॿीहर नारो वेझो ट्रक जे मोटरसाइकिल खे टक्कर जे नतीजे में नौजवान फौत थी वियो आहे। हिकु शागिर्द ज़ख़्मी थी पियो आहे। इन हवाले सां अपडेट मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे तालिब बंबरो जी। तालिब आगाह कजो, हादसो पेश आयो आहे। जी बिल्कुल अवांखे मां ॿुधाईंदो हलां त सोरहा थाणे जी हद चूंडको मोज़ल रोड कमंद सां भरियल ट्रक जो मोटरसाइकिल खे ज़ोरदार टक्कर जे नतीजे में मोटरसाइकिल सवार नौजवान सदरुद्दीन ख़ासकेली सड़क ते फौत थी वियो। जॾहिं हिकु शागिर्द फियाज़ अली ख़ासकेली बि ज़ख़्मी थी पियो। ट्रक ड्राइवर मौके वारी जॻह खां फरार थियण में कामयाब थी वियो ऐं एसएचओ सोरहा ख़ालिद अहमद मसलन हादसे वारी जाइ ते पहुची लाश ऐं ज़ख़्मी खे चूंडको अस्पताल मुंतक़िल करे ट्रक तहवील में वठी छॾियो। जी तव्हांजी महिरबानी तालिब बंबरो तफ़सीलियुनि लाइ।